जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सोनिया चावला आहे। मां साइकोलॉजी में मास्टर्स कयां थी। अचो दोस्तो, अॼु मां तव्हांखे सिंधियुनि जे लॾ पलाइण जी कहानी ॿुधायां थी। कीअं असांजा वॾा पाकिस्तान मां लॾे करे भारत आया हुआ। हे ॻाल्हियूं मुंहिंजे दिलि ते ॾाढो असरु कंदियूं आहिनि। तव्हां बि ॿुधी करे भावुक थी वेंदो। पाकिस्तान जे सिंध प्रांत में रहण वारा सिंधी कहलाईंदा आहिनि। भारत जी आज़ादीअ खां पहिरें सिंध में 38 लख सिंधी रहंदा हुआ। उते कोई दंगो फ़साद न हुयो। सिंधी मुसलमाननि सां गॾिजी करे ॾाढे प्रेम सां रहंदा हुआ। सूफ़ियूं द्वारा चयो वेंदो हुयो त शायदि सिंधी नदीअ में मुहबत जी कोई तासीर आहे, जंहिंजे करे सिंधी सभिनीनि सां गॾु प्रेम सां रहंदा हुआ। परंतु भारत जी आज़ादीअ खां पोइ 1948 में कराची में दंगा फ़साद चालू थी विया। इन्हीअ जे करे सिंधियुनि खे उतां पंहिंजो घर बार छॾी करे अचिणो पियो। सिंधी कॾहिं बि सिंध खां जुदा थियणु न चाहींदा हुआ। हो इहो सोचंदा हुआ कि कॾहिं न कॾहिं असां हिते वापसि ईंदासीं। इहो सोचे करे पंहिंजे घरनि जूं चाबियूं बि पंहिंजे पड़ोसियुनि खे ॾेई आया हुआ। सिंध खां भारत अचण जे लाइ केवल 2 ई रास्ता हुआ, समुद्र जे रास्ते ऐं रेलगाॾीअ जे रास्ते। 12 लख सिंधी रेलवे स्टेशन ऐं मुंबई जे बंदरगाह ते ॿाहिरि निकिरंदे ई हिकु अहिड़ी दुनिया में अची विया जितां जी न हुननि खे ॿोली ख़बर हुई, न रहन सहन जो पतो हुयो। सिंधियुनि जी पंहिंजी पहचान दॿिजी वई। हाणे हुननि खे नए सिरे सां पंहिंजी पहचान ठाहिणी हुई। सोचो दोस्तो, इहो सिंधियुनि जे लाइ केतिरो कठिन समय रहियो हूंदो। असांजे वॾनि खे पंहिंजी जीविका हलाइण लाइ कोई साधन न हुयो। 15,000 एकड़ ज़मीन सिंधु रीसेटलमेंट कॉर्पोरेशन द्वारा उन्हनि खे दान में ॾिनी, मगर सिंधियुनि जो शायदि बुरो वक़्तु पियो हले, तॾहिं करे सरकार ने इहो घोषणा करे छॾियईं त राजनि द्वारा रिश्तेदारनि खे ॾिनल ज़मीन अमान्य आहे। पोइ वरी कानूननि लड़ाइयुनि में समय निकिरंदो वियो। सिंधी पंहिंजी क़ाबिलियत सां पाण खे साबित करे छॾियईं कि वापार में कंहिंखां घटि कान्हनि। उन्हनि भारत जे हर राज्य में पंहिंजी बुद्धिमानीअ सां सभिनीनि खां अॻिते निकिरी विया। उन्हनि कॾहिं बि पंहिंजे अलॻि राज्य जे लाइ मांग न कयईं। दोस्तो, इहो आहे सिंधियुनि जे लॾ पलाइण जो इतिहास। असां नई पीढ़ी खे पंहिंजे वॾनि जे लॾ पलाइण जे इतिहास जे बारे में जानकारी हुजणी खपे। असांखे पंहिंजे घर में सिंधीअ में ॻाल्हाइणो घुरिजे ऐं पंहिंजी मिठड़ी सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइणो घुरिजे। अॼु जे समय में सिंधी कंहिंखां बि पोइते कान्हनि। हर फील्ड में, हर ॻाल्हि में सिंधी अॻिते आहिनि। इहो असांजे वॾनि बुज़ुर्गनि जो आशीर्वाद आहे, हुननि जो बलिदान आहे, जेको असांखे हेतिरो अॻिते वधण में मदद कंदो आहे। मां हीअ आशा थी कयां कि असांजी अचण वारी पीढ़ी हिन लॾ पलाइण जी कहाणीअ खां अवगत हूंदी। ऐं हे कीअं थींदो? जॾहिं असां हुननि खे हे ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं, असां जॾहिं हुननि खे सिंधी चवण लाइ प्रोत्साहित कंदासीं, तॾहिं ई असांजा सिंधी ॿार हेतिरा समझदार थींदा कि हो पंहिंजे वॾनि बुज़ुर्गनि जो सम्मान कंदा ऐं पंहिंजी मिठड़ी सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाईंदा। जय झूलेलाल।